ये जल्द उथी निंड नेणन जी छॾी हुकुम रहमानी थई करणी अॼु कुर्बानी थई। जल्द उथी निंड नेणन जी छॾी हुकुम रहमानी थई करणी अॼु कुर्बानी थई। हिकड़ी रात पयो आरामी हुयो खलील प्यारो कुर्बानीअ जो अल्लाह ताला कयो उन्हीअ खे इशारो। उथ इब्राहीम नबी जल्दी उथ इब्राहीम नबी जल्दी मुँह फाइक जी फरमानी थई करणी अॼु कुर्बानी थई। जल्द उथी निंड नेणन जी छॾी हुकुम रहमानी थई करणी अॼु कुर्बानी थई। हुकुम ॿुधण सां हाज़ुर चई बिल्कुलु बेदार थियो आ। सोठ सुहिणा चाह मां चूंडे कुहण लाइ तयारु थियो आ। ज़बह करे पोइ अर्ज़ कयाई ज़बह करे पोइ अर्ज़ कयाई मुंहिंजी हीअ नज़रानी थई करणी अॼु कुर्बानी थई। जल्द उथी निंड नेणन जी छॾी हुकुम रहमानी थई करणी अॼु कुर्बानी थई। आखिर टे रातियूं लागी तो 300 कोठाई इन खां वधे प्यारी का शइ फरमायुस रब साईं। आणिज इस्माईल बचो गए आणिज इस्माईल बचो जो तुंहिंजो जिगर ऐं जानी थई करणी अॼु कुर्बानी थई। जल्द उथी निंड नेणन जी छॾी हुकुम रहमानी थई करणी अॼु कुर्बानी थई। बीबी गाजरा खे चयो साईं दावत अॼु प्यारी ॾे अॼु इस्माईल सिंगारे तुर्त करे वठ त्यारी। नींगर जी पोइ पीउ सां है नींगर जी पंहिंजे पीउ सां पोइ थी राह मिना में रवानी थई करणी अॼु कुर्बानी थई। रस्ते में इब्लीस अची इस्माईल खे हीअं ॿुधायो वञ ॾे वींदे त तुंहिंजे कंध खे वींदो कपायो। अमुर इहो तुंहिंजे वालिद खे गए अमुर इहो तुंहिंजे वालिद खे थियो ताज़ो रात रबानी थई करणी अॼु कुर्बानी थई। ही ॿुधी इस्माईल चयो जे थियो ही रबी अमुर आ पंहिंजे पालण हार अॻियां ही सिर मुंहिंजो हाज़ुर आ। रोकी थो तूं पक इहो ई रोकी थो तूं पक इहो ई शिर तुंहिंजो शैतानी थई करणी अॼु कुर्बानी थई। ॻाल्हि कई पीउ पुट तोखे मां रबी अमुर सां कोहंदुसि पुट चयो कोह इंशाअल्लाह बाबा साबिर रहंदुसि। राहे खुदा तूं ज़बह हली कर राहे खुदा तूं ज़बह हली कर मता कई परेशानी थई करणी अॼु कुर्बानी थई। आखिर कुहण लाइ पुट पंहिंजे खे इब्राहीम लेटायो जंहिंजी जॻह ते दुंबो आणे करम खुदा फरमायो। आशिक ऐं माशूक जी आजिज़ इहा ई कुर्ब कहाणी थई करणी अॼु कुर्बानी थई।
लाइक जाला शारी चेत्या भल गजरे भाइयों सारी उम्र सारा यूं तडबे हिक एहसान न लायूं लेकिन लिस्ट में नालो गणाइण लय लिखणी सना ख्वानी थे करणी अज कुर्बानी थे जल्द उथी निंड नेणन जी छॾी हुकुम रहमानी थई करणी अज कुर्बानी थई।